अस्सलाम वालेकुम दे तो ठीक हूँ जॾहिं बि लाइव ईंदा काई ख़बर खणी काई शहर खणी तव्हांजे साम्हूं ज़रूरु ईंदा अॼु आहे मेन इशू बागड़ी कचे खां रोदी कचे खां कचे में जेका ऑपरेशन पुलिस ऐं रेंजर्स सां गॾु थी रही आहे अव्हां खां इहे राय वठूं था छा ही ऑपरेशन कामयाब वेंदी छा हे धाड़ियल कल्चर ख़त्म थींदो छा ही वरी कचे जा इलाइक़ा सब्ज़ थींदा छा ही धाड़ियल सिलेंडर कंदा छा ही पंहिंजे मनपसंद माण्हू खे पेश कंदा या वरी ही ऑपरेशनियूं कामयाबी तरफ़ वेंदियूं चाहे शाह बेले जो कचो हुजे रौदी कचो हुजे या फैज़मंद बिंड जो कचो हुजे मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जा माण्हू डिजिटल हथियार रखनि था मोर्चा ठाहे छॾिया आहिनि पर SVC खेरपुर ऐं IG सिंध पारां उन्हनि खे हथियार फिटी करण जे लाइ बार बार रिक्वेस्ट कई आहे त पंहिंजी ज़िंदगी चाहियो था नई सफ़र शुरू करणु चाहियो था त तव्हां फ़ौरन पंहिंजो सिलेंडर कयो न त ही ड्रोन कैमराऊं डिजिटल ऑपरेशनियूं इंशाअल्लाह कामयाबु थींदियूं IG सिंध साहब इहो चयो आहे त वरी कचे जा इलाइक़ा उहे सब्ज़ थींदा उहे कचे सरकारी ज़मीनियूं फिर आबाद थींदियूं ऐं ही कबीला जहिड़ा जो रुख इंशाअल्लाह ख़त्म कंदासीं ऐं बिना हथियार जे लेसन जेके रखजनि था ऐं उन्हनि खे रद्द कयो वेंदो ऐं इंशाअल्लाह इहे ई वरी इलाइक़ा जीअं पीर साहिब जी केटी आहे साईं ज़मान शाह जी केटी आहे साईं इस्माइल शाह जी पतण ऐं इन खां अलावा हेठि जेको कचो आहे जिते बि धाड़ियल कल्चर आहे उहो ख़त्म कयो वेंदो छा ही कामयाबु वेंदो छा ही आवाम जो बेगुनाह जेके क़तल थियनि था इहे रुकिजी सघंदा छा ही जेका ऑपरेशन आहे इहे निजी माण्हुनि वटि ऐं असुलु माण्हुनि धाड़ियल वटि ऑपरेशन थी रही आहे छा ही कचे में जेके बि रहनि था उहे सभु धाड़ियल कल्चर आहे जा हो पनाहगार आहिनि जा हो धाड़ियल कल्चर खे ख़त्म करणु चाहिनि था छा ही ऑपरेशन अमन जी तरफ़ वेंदी जा हीअ ऑपरेशन कबीला जहिड़नि खे तरफ़ वेंदी जा ही असांजी सिंध पुलिस ऑपरेशन में कामयाबु थींदी ऐं धाड़ियल कल्चर सिलेंडर कंदो हथियार फिटी कंदो इहे राय ज़रूरु ॾींदा इंशाअल्लाह नेक्स्ट टाइम तव्हां सां वरी नओं को इशू खणी तव्हांजे साम्हूं ज़रूरु ईंदासीं।